सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। जावल खान मां नवाब खान सां मुतफ़िक़ आहियां ऐं तोखे हिन जे घरू मसइलनि में न पवणु घुरिजे। केरु थो चवे इकबाल साहब, केरु थो चवे त मां हिन जे घरू मसइलनि में थो अचां ऐं केरु थो चवे त हे पंहिंजे मुकाबदी ज़ाल खे छॾे जे इहा बकवास न कई अथई त ॿुधाए बि कहिड़ी छोकिरी जी ॻाल्हि थो करी? नवाब खान मां मीर जी भेण जी ॻाल्हि थो कयां, जंहिंखे त आज़ादु तोखे करणो ई थो। उन छोकिरी खे अगवा करण वारा बहावल बख़्त हुया, जॾहिं त मीर बख़्त खे अगवा कयो ऐं उन्हनि जे चंबे मां बख़्त खे इकबाल साहब आज़ादु करायो। इन जो शायदि इकबाल साहब पाण वेठो आहे। हा सिजावल खान, इहा हक़ीक़त आहे त छोकिरी खे वक़्तु अगवा कयो आहे बहावल सां मिली करे। सूबेदार वक़्त सां मिली करे या नवाब सां मिली करे, कंहिं सां बि गॾु मिली करे छोकिरी त अगवा कई आहे न। हाणे इहे अजाया इल्ज़ाम हाणे छॾे ॾे। तोखे ख़बर आहे त बहावल सां मुंहिंजी दुश्मनी हली रही आहे, पोइ मां वक़्त सां मिली करे हुनखे छो अगवा कराईंदुसि? इहा त मूंखे पक आहे नवाब खान, त जंहिं ॻाल्हि जो सबूत तुंहिंजे साम्हूं पेश न आहे कयो वेंदो उन ॻाल्हि ते त तूं यकीनी न आहीं। हिन ॻाल्हि जो सबूत पेश कर त मां वक़्त सां मिलियल आहियां, मां तोखे झुकी सलाम कंदुसि। नवाब खान मीर या मुझो सम्झो अथई मूंखे? तूं गोल गोल ॻाल्हियुनि जे चकर में मूंखे पियो फेराईंदे हा। सिजावल खान आहे मां, तुंहिंजी हर फितने खां मां चङी रीति वाक़िफ़ आहियां। तूं ख़ुशि आहीं त तुंहिंजे लाइ फ़ैसिलो थो थिए ऐं तूं हितां आज़ाद थी निकिरी हली वेंदी आहे। मूंखे काई बि आज़ादी न घुर्जे। मां इहो ई थी चाहियां त मुंहिंजे मथां ही ज़ुल्म ख़तम कया वञनि। तुंहिंजे मथां कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि? थोरो ॿुधाए त सही मूंखे। जहिड़ा तुंहिंजा पेर हुआ त ज़मीन में खॾ खोटरे तोखे ते ज़िंदा दफ़न करे छॾिजे हा, पोइ बि साईं तो ते रहम खाई तोखे ज़िंदा छॾे ॾिनो आहे, पोइ बि शुक्र नथी करीं? छाजो शुक्र कयां? तव्हां जेके मुंहिंजे मथां ज़ुल्म कया आहिनि उन्हनि जो शुक्र कयां, या हिन क़ैद में मां वाड़ियल आहियां ऐं इहो शुक्र कयां, या जेकी मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी चुकी आहे उनजो मां शुक्र कयां? तूं निभागी औरत न शुक्री आई। हिते त मालिक जो सभु कुझु ॾिनल आहे, अल्लाह जो शुक्र आहे, पर तूं बस तरीना बेगम घणो न ॻाल्हाए, न त इहो ॻाल्हाइण मूंखे बि ईंदो आहे। मां ग़लति कोन थी चवां, मां त सच बि चवां, उहो सच जेको तोखां हज़म नथो थिए। मूंखे बि ख़बर आहे तूं केतिरी सचार आहीं ऐं पंहिंजी काराइण तोखे नज़र ई न ईंदी। जेकॾहिं शादी खां पोइ मां गैर मर्दनि जे पुठियां लॻा त इहे इल्ज़ाम ऐं बदनामी मुंहिंजी बि थिए हा, पर मूं घर खे संभालियो, वर जी इज़त कोन लॼायमि। मूं कॾहिं बि नवाब खान खे पंहिंजो वर कोन तस्लीम कयो आहे, पोइ हिन दिलि में हुनजी कीअं इज़त थींदी? जेकॾहिं तूं हिन जी इज़त नाहे कई त तूं पाण बि त बदनाम थी चुकी आहीं। पप्पूअ खे तो मोकिलियो हो मुंहिंजी जासूसी करण जे लाइ। छा थो सम्झी नवाब? धोखो ऐं फ़रेब सिर्फ़ु तोखे ॾियण थो अचे? असां बि ॼाणूं था, पर असांजे उसूल ऐं ज़मीर इहो गवारा नथो करे त कंहिं दुश्मन सां बि को धोखो कजे। सिजावल खान, तव्हां जे विच में मसइले हल थियण जे बजाए अञा वधंदो पियो वञे। इकबाल साहब असांजी दुश्मनी त सालनि खां पई थी हले, जीअं जीअं ॻाल्हियूं खुलंदियूं तीअं मसइला वधंदा वेंदा, खुटंदा कोन। त पोइ बहितर न थींदो त अॻिते ॻाल्हियूं न खोलियो ऐं मसइले खे हल कयो? मां त मसइले खे हिते ख़तम करणु चाहियां थो इकबाल साहब। नवाब खान खां पुछो छा इहो मसइला ख़तम करणु चाहे थो? ॻाल्हियुनि खे ईअं ॻाइण जी तूं पियो करी सजावल, जॾहिं त मां तोसां हर मसइलो हल करणु थो चाहियां, त पोइ तूं मीर वारनि खे विच में छो थो आणी? नवाब खान उहा पुराणी संगत आहे, उन्हनि खे बि ईअं अकेलो छॾे नथो सघिजे। जेकॾहिं सभिनी खे विच में आणीजे पोइ त असां कॾहिं बि कोन विरी सघंदासीं। नवाब खान, तव्हां ॿिन्ही खे का विच वारी बात ॻोल्हणी पवंदी। जेकॾहिं मां तव्हांखे हिते वठी आयो आहियां त छा खां सवाइ पोइ वापसि कोन हलंदासीं। मूं सभु ॻाल्हियूं छॾियूं, पर सिजावल खे और तूं वापसि करणी पवंदी।
इहो वाइदो था कयो त मूंसां दरिया खान जे केसनि तव्हां हथु खणंदव? मूं खयो हथ। हुनजे एवज़ औरतुनि जे जान जी अमान जी तव्हांखे ज़मानत ॾियणी पई ऐं हुन खां पोइ औरतुनि खां हिकिड़ो लफ़्ज़, सिर्फ़ हिकिड़ो लफ़्ज़ पुछण जो जवाज़ तो वटि न हूंदो। वॾा इहा पकी ख़बर आहे सिजावल खान ऐं नवाब खान जे विच में छा जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। मूं दुनिया में कमीना शख्स जाम ॾिठा, पर ही ॿई कमीना उन्हनि सभिनी खां टापो टाप हिते संगत खे विड़ाए हाणे पाण में वेही ठाह था कनि। तॾहिं त तव्हांखे चवंदो आहियां त सजण कोई कोई दुश्मन हर कोई। वॾा ठा करण खां पोइ लॻे थो तव्हांजो ई रुख कंदा। जॾहिं न मूं ॾांहुं रुख कयूं त पोइ इन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त घणे वीहे सौ जेकॾहिं वाहिद इन्हनि ॿिन्ही खे ॾींहं जा तारा न ॾेखारिया न त मुंहिंजो नालो बि शेर अली न आहे। वॾा मूंसां ऐं मीर खे त बर्बाद करे चुका आहिनि, बाक़ी रही थो तूं। वॾा मूंखे चङी तरह ख़बर आहे त इहे ॿई, हिकिड़ो नवाब खान हिकिड़ो सिजावल खान, ये चाहींदा आहिनि त ॿिए जी कंहिंजी इज़त असांखे रास न अचे, रुगो हिननि जी इज़त हुजे, हिननि जो नालो हुजे। ऐं ॿिया जेके ॻोठ में रहनि था या तर में रहनि था, ही चाहींदा आहिनि त उहे सभु उन्हनि जे पेरनि में झुकियल हुजनि। जेकॾहिं को दिल ॿधी उन्हनि जे साम्हूं कद खणे थो ऐं ॻाठ ऊंचो थो करे, ही कोशिश कंदा आहिनि त उनजो ॻाठ कंध झुकाए छॾियो। वॾा पोइ तव्हांखे बि झुकाइण जी कोशिश ज़रूर कंदा। इहा कोशिश वाहिद हू पहिरीं बि करे चुका आहिनि, भल ॿीहर बि कोशिश कनि। जेकॾहिं कोशिश कंदा ऐं मुंहिंजे साम्हूं ईंदा न त उन्हनि खे चङी तरह ख़बर आहे त ही शेर अली सिवाय अल्लाह जे साम्हूं झुकियो आहे, अहिड़नि जे साम्हूं न कॾहिं झुकियो आहे न झुकंदो। वॾा ख़ुदा कंदो त हू असांखां पहिरीं पासो कंदा। अल्लाह खां दुआ घुरई, मां बि दुआ घुरां थो इहे मुंहिंजे साम्हूं अचनि, इन्हनि सां विढ़ण जी मां सख रखां थो। जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं मैदान ते ईअं लथा न त मूंखे हलकड़ो न सम्झंदा, हिकु ॾींदा त ॿ खणंदा, छो त ही शेर अली हिसाब सिधो रखंदो आहे। ॿुधा नवाब, औरतूं ई तव्हां वापसि जॾहिं तो वटि पहुचंदियूं त उन्हनि सां को बि सवाल कोन कयो वेंदो। सजावल हीअ ॻाल्हि ते वठो, हाणे तूं वञी मुंहिंजो घर संभाल, मां गेड़ियूं वियुसि पाए जोगी बणिजी वञा थो लाहुत ला मकान। नंढियूं वतन थियूं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो करे ॾियूं, ऐं हीअ थो चए त वापसि अचण खां पोइ मां हुन खां हथ ॿधी माफ़ी वठां। सिजावल खान उन्हनि खे जान जी अमान मिलंदी, मां इहो तव्हां सां वाइदो थो कयां। इकबाल साहब तव्हां छो, तव्हांखे न इहो वाइदो नवाब खान खे कयो। ठीकु आहे सजावल, मां शर्त क़बूल कयां, पर हिन खां अॻिते न आहे वठणो। जेकॾहिं एतबार न हुजे ज़बान ते त भले विच ते भलो साईं रख। मूंखे तुंहिंजे वाइदे ते एतबार आहे नवाब खान, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी सिधी तरह सां ॿुधी छॾ। जेकॾहिं हिन चकर तूं पंहिंजे वाइदे तां फिरे त मां त बर्बाद थींदुसि ई थींदुसि, पर नवाब खान तूं बि सिधो थी करे कोन हली सघंदे। इकबाल साहब ॿुधो था न, कानून जे साम्हूं मूंखे त धमकियूं ॾे। कानून आहे? हाँ नवाब खान, हे कानून आहे? हिनखे तूं कानून थो चई? हाँ ना आहे कानून नवाब खान, हे तो जो चमचो बणिजी चुको आहे। चमचो चमचो चवीस पंहिंजो। तूं हिकिड़ो खसीस चोर थी इकबाल खान सां थो ॻाल्हाईं, मुंहिंजे लाइ को महज़ब लफ़्ज़ इस्तेमालु कर। सच पुछो न इकबाल साहब, त मूं अव्हां जे लाइ महज़ब ज़बान ई इस्तेमालु कई आहे, पर तव्हां त इन खां बि अञा कुझु मथे हो। ईअं खणी चइजे जीअं नवाब खान पंहिंजे ओताक ते राग ॿुधंदो आहे न जिन जा, तव्हां बि उहो ई हो।
इकबाल साहब वॾो कमीनो थई, जेतिरो हिनखे रोकींदे न ओतिरो ही गंद कंदुई। गंद कोन पियो कयां नवाब खान, कोन पियो कयां गंद। इहो जेको कुझु चवां थो सा हक़ीक़त आहे, पर इन हक़ीक़त खे ॿुधण जी तव्हां ॿिन्हीअ में सफ़ ई नाहे। छा थियो थई? कलाक खां है आंगुर सॼो असांजो भञी टुकर करे छॾियई। संडणियूं पंजर जहिड़ियूं ॼंगूं भॼी न पवनी, वेहे छो नथो? अजी सजावल खान ऐं नवाब खान में ॻाल्हियूं थियूं हलनि, बचुल ॼाण वापसि आ। जे बचुल जे अचण जी ॻाल्हि आ त ख़ुशियूं कर, सेरा गा, झुमरियूं पाए न, या ये चांदीअ जे डांद वांगुरु फेरा ॾेई सॼो आगुरी पटे छॾियो थी। वेहे छो नथो सुकून सां? तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थी। बचुल जे वापसि आई न, या त नवाब खानो खे मारण जी कोशिश कंदो या उनखे कैद करण जी कोशिश कंदो। वॾो ज़ालिम आ। छाहे जो बचुल नवाब खान खे कोर्ट में छिकराइण जी कोशिश कई। ओ अदा वात पटिया, अॻियां भी सजावल तसे। सजावल जेस ताईं इन सां ठके ठोके न ॻाल्हाईंदो न, तेसी ताईं बचुल ऐं मूमल खे हिन जे हवाले न कंदो। हा, तूं बि इते त मां बि इते, तूं वेही रुगो ॾिसजांइ। अदी तूं ॻाल्हि खे नथी सम्झी। इहो नवाब खान वॾो ॾाइण थई, केतिरा चकर भले साईं ते हथ रखे फिरी वियो आहे। पोइ तूं ई सोच, बचुल खे नुक़सान पहुचाइण खां सवाइ छॾींदो? अदा तूं ऐं मां करे बि कुझु नथा सघूं, रुगो हवाला ई करे सघूं था। पर जेकॾहिं एॾो हियां फाटई तो त पोइ ईअं कजाए, जॾहिं जो न इहा बचुल मोटी अचे त पोइ उन जे दर ते वञी हथियार खणी पहिरो ॾिजाए। हा, ईअं ई थो कयां, पर हथियार किथां आणे? कंहिंखां वठां हथियार? हा, पुराणी पेटियूं थो खोलियां। मूसा जी कान का पुराणी बंदूक पियल हूंदी, उहा खणी वञी बचुल जे दर ते थो बीह। शाबाश, इहा ॻाल्हि ॾाढी भली कयई त मूसा जा पुराणा हथियार खणी वञी उते पहिरो ॾे। पर जीअं ई नवाब या उन जा माण्हू अचनि न साम्हूं त हथियार सिधो करे ठका कजाए। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, दुआ कर उन महिल इहो हथियार हली पए। जे न लियो इहो हथियार त चंबन सां ई तोखे मारे उते पूरो कंदा। तो ते इहा गोलड़ी थोड़ी ज़ाया कंदा, बस धड़के में ही तुंहिंजो साह कटंदा। मां त चवां थी हथियार खण, सर्फ में भिॼाए रख, पोइ तेल सां बस उन्हनि खे चङी तरह मटे बुरश सां साफ़ कर। भला जे मरी पुस त घोरी जान बचुल। तूं जो मरी वेंदे त तूं सोचे तो त पोयां बचुल जेका आहे सो पार कढंदी, रोईंदी, वार खोले दीवानी थी गिटनि में डुकंदी वतंदी। ये ॻाल्हियूं ये हवा दिमाग में कढी छॾे। अछकड़ा जो कया तई, उन्हनि जो मिलंदई न नतीजो। मरे तो मरे, भेण जी त गणती कोन्हे इसका। गाड़ियूं ॾेई दंग कई या अञा रहियल सही? जेकर तुझे वात जी सफ़ाई थी वई हुजे त पोइ असां निकरूं। तव्हांखे इजाज़त आहे? औरतुनि खे साण वठी वेंदासीं। अकुल जी ॻाल्हि कर। थोरो वक़्तु रे त मां औरतुनि खे जीअं मुतमइन करे सघां। न्याणियूं वीचारियूं त तुंहिंजे ख़ौफ़ खां एतिरो हिसियल आहिनि जो साव सुकी वियो अथनि। ही वरी हाणे उन्हनि ते रहम थो खाए, हू वरी वेचारियूं बणिजी वियूं। नवाब खान, मां घर वञी औरतुनि खे मुतमइन थो कयां। तूं शाम जो लीमे खे मोकिले हिते त पंहिंजी औरतुनि खे अची वठी वञे। ठीकु आहे सजावल, मां वापसि वञा पियो, पर औरतूं शाम ताईं वापसि अचणु घुरिजे। नवाब खान ॿियो अर्ज़ु कंदुसि, सोबे हथ जोड़े त पंहिंजी नंढी घर वारी खे थोरी आज़ादी हुन न्याणी खे पंहिंजे माउ पीउ सां मिलणु घुरिजे। नवाब खान, ज़िंदगी जो जेतिरो तूं पिंजरे में क़ैद रखंदे न ओतिरो फड़फड़ाईंदे। नवाब खान, छोकरी जी मां वती थी सॼे राज में ताणी थी, इन सां त तुंहिंजी अञा वधीक बदनामी थींदी यार। तूं चवीं त मां हुनखे आज़ाद कयां त जीअं बदनामीअ जो नए सिर मूंखे मुंहुं ॾिसणो पए? नवाब खान, उहा बि मूसा सां निकिरंदी न। मूसा त जेल में,
पर मां तो सा वायदो जेकॾहिं मूंसां जेल मां निकिरी ॿाहिरि आयो न वो तो तरफ कख बि न इहो मुंहिंजे घर जो मामलो आहे उनखे मां पाण ई सुलझाईंदुसि तोखे हिकिड़ो अर्ज़ु थो कयां त मुंहिंजे घर जे मामलनि में टंग न अड़ाए बाप खान जेकॾहिं तो तरफ़ां मूंखे को बि कंट्रोल न लॻो त मां बिल्कुलु बि विच में न ईंदुसि मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे का बि तकलीफ़ कोन्हे त पोइ नवाब खान मूं तरफ़ खां बि पुट मूं तरफ़ां कॾहिं बि अगराज कोन थींदी इकबाल साहब अचो कही वियो आरज़ी त ठही विया ताकि मुस्तक़बिल जी ख़बर न आहे जेको पोखींदे सो ई लड़ंदे मूमल तूं छा थी समझी त फ़ैसिलो कीअं थींदो अदी असांखे नवाब खान जे हवाले कयो वेंदो जेकॾहिं ईअं थिए थो न त पोइ नवाब खान असांखे ज़िंदा कोन छॾींदो थी सघे थो असांजी ज़िंदगीअ जो हुन खां ज़िमो वरितो वञे मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जी का परवाह न आहे मां जंहिंजे लाइ भॼां थी बसि उनखे आज़ादु कयो वञे नैना हाणे नवाब खान जो ज़िद आहे हू हुनखे कॾहिं बि आज़ादु कोन कंदो उहो त मां बि ॾिसां पई त निभागो एॾी ज़िद में अची वियो आहे कंहिं मासूम जी ज़िंदगीअ जो ख़्याल बि कोन अथसि अदी ॾिसूं था त असांजे नसीब में छा लिखियलु आहे जेको असांजे नसीब में लिखियलु हूंदो जेको असांजी क़िस्मत में लिखियलु हूंदो उहो ई असांखे मिलंदो चाचा साईं जेसि ताईं मीर ज़िंदा आहे न उनजे खे सौट राणी कॾहिं बि विसारे कोन सघंदी इन जे करे मीर खे मरणो पवंदो उन ॻाल्हि खे मां बि सम्झां थो भक्त पर तोखे शायदि इहा ख़बर न आहे जॾहिं सिंध जी न्याणी मुड़ुस कंदी आहे न त उनजो जीअण मरण उन वर सां वक़्त मूं कई चकर मीर खे मारण जी कोशिश कई आहे पर जॾहिं बि उनजे अॻियां बंदूक सिधी कई आहे त हुनजी सूरत में मूंखे राणीअ जी सूरत ईंदी आहे पोइ यार मां मजबूर थी इन जो मतिलब त तूं सभु कुझु विसारे राणीअ खे मीर तरफ़ मोकिलणु थो चाहीं इहो त मां कॾहिं बि नाहे सोचियो त मां राणीअ खे मीर जे तरफ़ मोकिलींदुसि जेकॾहिं राणीअ खे उन तरफ़ नथा मोकिलियो त पोइ ॿुधाए त मीर खे ज़िंदा छो छॾियो अथव मीर खे ॻाल्हियुनि में आणियूं था हो त असांजी इज़त मथां खिलंदा माण्हू चाचा जेको शख़्स बहावल खान जी न्याणीअ खे घर मां अगवा करे वियो उन सां निकाह कयो ऐं बहावल खान मीर सां हथ मिलाए ऐं उन सां ॻाल्हियूं कयूं एॾो कमज़ोर बणिजी वियो उन माण्हूअ जे ताननि जे करे त मां मजबूर आहियां हिकिड़े पासे ॾिसां थो मुंहिंजो इंतकाम आहे ॿिए पासे न्याणी आहे उन जा सूर छा कयां जेकॾहिं तव्हां को बि फ़ैसिलो नथा करे सघो न चाचा त पोइ तव्हां मूंखे इजाज़त ॾियो मीर सां फ़ैसिलो मां पाण कंदुसि या मीर ज़िंदा रहंदो या मां मजबूर आहियां छा समझ में नथो अचे त छा कयां जेकॾहिं वक़्त जे मथां हथियार सिधा थो कयां त राणी जा जोड़ियल हथ यादि था अचनि ऐं जेकॾहिं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां मुंहुं थो मोड़ियां मूंखे अदी जा सुॾका यादि था अचनि छा कजे आख़िर छा कजे मीर जेकर झेड़ो नथो करे सघीं त पोइ उन सां ॻाल्हियूं छो नथो करीं मां त ॻाल्हियूं करण जे लाइ तयार आहियां पर चाचा बावल खे ॻाल्हियुनि जे लाइ तयार केरु कंदो मीर बख़्शल खे मोकिलियो बावल सां वञी इहो ॻाल्हाए मीर मूंखे बहाल ऐं वक़्तु ॻोल्हींदा था वठनि जेकॾहिं उन्हनि जे साम्हूं आयसि न त उहो मूंखे ॾींदा कुटको बख़्शल इहो तुंहिंजो कमु ॾिनो खणी तूं हली बि वें चाचा बावल तोसां कॾहिं बि राज़ी कोन थींदो बाक़ी केरु आहे जेको बहावल खान खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कंदो इहो कमु सिर्फ़ु सिजावल खान ई करे सघे थो जंहिंमें दम आहे जेको असां ॿिन्हिनि धुरियुनि खे विच ते विहारे ॻाल्हियूं करे सघे थो मीर पोइ मिलो न वञी सजावल खान सां
हाँ यार सारन, हाणे सिजावल खान सां मिलणो ई पवंदो। जेसी ताईं असां ॿिन्ही जे विच में ॻाल्हियूं न थींदियूं तेसी ताईं ना त आउं पंहिंजी भेण खे वापसि आणे सघंदुसि, न ही चाचा भावल राणी खे मूं तरफ़ छॾींदो। मीर पहिरियां कोशिश इहा कर जंहिंसां तुंहिंजो घर आबाद थिए। मां अॼु वञी सिजावल खान सां मिलां थो ऐं उनते पूरो पूरो ज़ोर थो रखां। ॾिसूं था अल्लाह तरफ़ां भलाई थींदी। अॼु शाम वञी सजावल वटां पंहिंजी ज़ाल साली वठी अच। बाबा मां कोन वेंदुसि, अॻिए दफ़े सिजावल ज़िंदा छॾियो हो, हिन वारे ज़िंदा कोन छॾींदो। तमामु ॻाल्हाइण जो ख़राब आहे, टरड़ो आहे तमामु। मां तो चवां जेको ॻाल्हाए थो तव्हांखे सम्झ में न ईंदी ॻाल्हि थी चवे छा थो, बेइज्जती थो करे। लीमे जी का इज्जत आहे, लीमो मिठो बाहे त खटो बाहे, पर मुंहिंजी इज्जत करे ई नथो। मुंहिंजे सजावल जे विच में ॻाल्हियूं थी वयूं आहिनि, उन सां छा करे बाबा साईं जॾहिं तव्हांजो ठाह थी वियो आहे त मुआरी रंध खे बि वठी अची हा, पोइ मां काॾे लोड़ियां। उन मूंसां वारी माई खे कोन छॾियो, चई त लीमे खे मोकिलियो। बाबा साईं तोसां न छॾियईं त मूंसां कीअं छॾींदो? तूं मूंखे पादर हणाईंदे पादर, होॾे वञा तो चए थो कमीणो, हिते मां नथो वञा त चई थो कमीणा वञे। आख़िर वञे त लीमो काॾे वञे? लीमो मिठो बाहे त खटो बाहे। तव्हां ॻाल्हि खे सम्झो छो नथा बाबा? जेकॾहिं न वई पोइ पादर तोखे मां हणंदुसि। मां होॾां बाह होॾां पाणी, लीमे जो जेको रसायो निकिमुड़जी वेंदो। साईं लीमो खाली थींदो त लीमे में मज़ो ई न रहंदो। तोखे कुझु कोन थींदो। अॼु शाम हर हाल में उन्हनि खे वठी अचिजांइ। जेकॾहिं न वई हिते तूं उबतो टंगियल हूंदे। साईं मां वेंदुसि, बिल्कुलु वेंदुसि। जे सिजावल मायूं न ॾिनूं त पोइ तव्हां मूंखे कुझु न चवंदव। हमरा वठी सिजावल खे ॾियो, में बंदूक, ॻाल्हि ई ख़तम थी वञे। अलाए बूट तोखे ऐं मुंहं में कोई ॻाल्हि सम्झ में ईंदी? बाबा साईं तूं त न लाजो, बसि मां वञां। सोडल अॼु मूंसां वारनि जी हाज़िरी तव्हां कोन हुयो छा? जहांगीर हींअर ई रिकॉर्ड मां मूंसां वारनि सां मिली हींअर मोटिया था अचूं। परेशान त हूंदा? परेशान मूंसां ऐं दरिया खान, इहा तुंहिंजी भुल आहे जहांगीर। जॾहिं हू ॾोही न आहिनि त पोइ परेशान छो थींदा? बाक़ी मीर लाइ परेशान आहिनि, हुननि जी हर पुछा पिया कनि। भला केस काथे पहुतो? घणी सज़ा लॻंदनि? चवनि पिया त केस अञा चुरियो न आहे, हुननि जी पहिरीं हाज़िरी हुई। भला अंदाज़ो हूंदो छा थींदो? दरिया खान चवे पियो त केस कूड़ा आहिनि, बाक़ी नवाब खान जी शायदियूं पकियूं आहिनि। जेसी ताईं शायदि बयान नथा फिराइनि न तेसी ताईं केस ख़त्म कोन थींदो। तूं छा थो चाहीं त यारनि खे सज़ा लॻे? न न मां ईअं कीअं चाहींदुसि। दरिया खान ई मूंसां कहिड़ा बि आहिनि, घटि में घटि नवाब खान खां सोच कर भला आहिनि। असांजी दुआऊं मूंसां वारनि सां गॾु आहिनि। अलाह कंदो हू जल्द आज़ाद थी वेंदा इंशाअल्लाह। मरू तव्हां थोरो हली पंहिंजो कमकार कयो, मूंखे महिमाननि सां थोरो ॻाल्हाइणो। हाँ मानी जो टाइम त थी वियो आहे। हाँ कमज़ादी हल त मानी पचायूं। हाँ थोरो मानी खे बि तकड़ करे वठो, थी सघे तो शाम जो महिमान वापसि। हिम्मत की शाबाश। वापस? पर असां त खौफ न कर छोकरी, तव्हांजो मूं कमु पको करे छॾियो आहे। हाणे नवाब खान तव्हांजे वार जो बि नालो न वठे। असांखे पंहिंजो खौफ न आहे। जंहिं कम जे लाइ असां घर छॾियो उहो त थियो ई न आहे। कहिड़ो कमु? इहो ई, जेसिताईं नवाब खान ऐं छोकिरीअ जे विच में तलाक न थींदी तेसिताईं मां घर न वेंदसि। मई कुझु सोच, अकुल खां कमु वठ। तुंहिंजी छोकिरी खे जेकॾहिं हिकिड़ो चकर तलाक थी वई त हुनजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। पोइ छा थी सम्झी? मूंसां निकाह कंदो तुंहिंजी छोकिरी सां, उनजे लाइक़ बि कोन रहंदी। छो थी ज़िंदगी छोकिरी जी तबाह कर? मूंखे ख़बर आहे त मूंसां हुन सां शादी कोन कंदो, पर घटि में घटि नवाब खान जे अज़ाब खां त छोकिरीअ जी जान छुटी वेंदी। मां वाइदो थो कयां त तुंहिंजी छोकिरीअ खां सभु सख़्तियूं लही वेंदियूं भाई, पर थोरो तूं पंहिंजी छोकिरी खे सम्झाए छॾिजांइ त हुनजो लेख लिखियो नवाब खान सां, हाणे उनखे बि उन लिखे सां निभाइणो पए। तव्हां छा था सम्झो?
त नवाब खान नैना के आज़ादी दी छंदो, हुनखे असांजे घर अचण जी इजाज़त मिलंदी? मिलंदी, छो त नवाब खान जो मूंसां इहो वाइदो थियो। हुनजे वाइदे मथां असांखे को बि एतबार न आहे। छोकिरी भली तव्हां नवाब खान जे वाइदे ते एतबार न कयो, पर हुनजो मूंसां पको वाइदो थियल आहे, उहो उन वाइदे तां कॾहिं बि कोन कयो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।